हरिओम, जय झूलेलाल। सभिनी खे वेलकम। ऐं असांखे अॼु साक्षी जी पंहिंजे आवाज़ में प्रार्थना हिकिड़ी आरती ॿुधाईंदा। त साक्षी जी प्लीज़। जी महिरबानी। सभिनी खे जय झूलेलाल। वेनती आ, हरिदम तुंहिंजो नाम जपिया, छॾे ख्याल ॿिया सारा। हरिदम तुंहिंजो नाम जपिया, छॾे ख्याल ॿिया सारा। रंग तुंहिंजे मीर तो रहावा, मेटे मन मुझारा, मेटे मन मुझारा। इहा दया के दयावान, इहा दया के दयावान, तुंहिंजो नालो मिठो में सुमत जो दान ॾे मूंखे, सुमत जो दान ॾे मूंखे। तुंहिंजे दर ते आयुस भगवान, शुभ कर मन खां करे किनारो, शुभ कर मन तितलाया। शुभ कर मन खां करे किनारो, शुभ कर मन तितलाया। धर्म करे मानुष जो लेखे, साहिब सफल बणाया, साहिब सफल बणा। कया तुझा सदा गुणगान, कया तुझा सदा गुणगान, मना नित तुहिंजो एहसान, सुमत जो दान ॾे मूंखे। तुंहिंजे दर ते आयुस भगवान, सुमत जो दान ॾे मूंखे, सुमत जो दान ॾे मूंखे। जय झूलेलाल। जय झूलेलाल। ॾाढी सुठी आरती। तव्हां थैंक यू वेरी मच साक्षी। ॾाढो सुठो लॻो। कोशिशि इहा ई रहंदी आहे त असांजा जेके बि पार्टिसिपेंट्स आहिनि उन्हनि खे असीं न्योतो ॾियूं त आरती ॿुधायो, जे ॻायो था या पढ़ो था, जेको बि करे सघो था, त थोरो पार्टिसिपेशन वधे। छो जो तव्हीं सभु ॾिसो पिया त असांजो जेको इंटरेक्टिव पार्टिसिपेशन आहे उहा तमामु हिकिड़ी घटिजी वई आहे। त उनखे कीअं इनकरेज कजे या उनखे कीअं जेको आहे सो अॻियां वधाइजे, उहो पोइ डिस्कस कंदासीं। अचो त अॼु असां जी 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 दादा हाज़िर। चओ चओ। तव्हां चओ था पार्टिसिपेंट घटिजी विया आहिनि, उनजी ख़बर पवे थी त भई रीज़न छा आहे कुझु, या पहिरीं वधीक हुया त प्रोग्राम जो कुझु जेको पुछण जी कोशिशि घणी कई आहे, पर पार्टिसिपेंट भॼी विया न भई अलाए, मूंखे सम्झ में नथी अचे ॻाल्हि। असांजा जेके रेग्युलर 8-10 पार्टिसिपेंट्स आहिनि उहे त आहिनि ई आहिनि। हाणे उन्हनि खे सभिनि खे सिंधी पाण चङी सुठी अचे थी, जेके पार्टिसिपेंट्स आहिनि। जिन खे वधीक सिखण जो चाह आहे पर उहे पार्टिसिपेट नथा कनि, अलाए छो नथा कनि, ऐं उहे ॿुधाइनि बि नथा। हिकिड़ो छा चवंदा आहियूं, हिकिड़ो म्यूट ऑडियंस वांगुरु थोरो वधीक ई जेको आहे सो ॾिसजे पियो त सभु ॼणा। ऐं असांजा जेके यूट्यूब जा वीडियोज़ आहिनि, ॾुख जी ॻाल्हि त इहा आहे त उन जा बि व्यूज़ कोन्हनि। माना हीअ रिकॉर्ड करियूं पिया असीं, जो की कॾहिं बि केर बि ॾिसी सघे थो जेको नथो अची सघे हिन मीटिंग में। त उहो बि भई असांजा अबाउट 150 मेंबर आहिनि। असांजी 40-45 खां मैक्सिमम वधीक व्यूअरशिप कोन्हे। हाणे कुझु वीचार कॾहिं कॾहिं मन में ईंदा आहिनि त असांजी हीअ सीरीज़ लेक्चर्स जी हिकु भेरो थी वेंदी त पोइ मूंखे लॻे थो को अहिड़ो असांखे सोचणो पवंदो हिकिड़ो तरीक़ो
त जिन खे ज़रूरत आहे जेके पार्टिसिपेट कनि था उन्हनि खे ई पोइ ग्रुप में रखूं या छा करियूं सम्झ में नथी अचे जी ॻाल्हि पर उहो जी अॻियां पोइ डिस्कस कंदासीं अवल ख़ैर जे तव्हांजी आज्ञा हुजे त अॼु शुरू करियूं पंहिंजो जी जी हा सर मां स्क्रीन शेयर करियां थो ही जेके असांजा सुवाल जवाब या जेके अखर हुआ ही आई होप यू ऑल कैन सी तव्हांखे अचे पियो पढ़ण में या हिनखे ज़ूम करियां जी 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 कयो ज़ूम त थोरो ठीकु रहंदो हा अच्छा ठीकु आहे बराबरि आहे जी ओके ओके हा जी त हाणे असां पहिरीं अॻे ॾह अखर पहाका वग़ैरह कंदा हुआसीं उन खे घटाए 5 कयोसीं पर थोरी वैरायटी पवंदी आहे इहो सोचे त सभिनि खे थोरो इंट्रस्ट अचे पर उहो कुझु घटि वधी थिए थो एनीवे लेट अस कंटिन्यू हिन भेरे असांजा 5 जेके अखर हुआ ऐं पहिरीं सभिनी खां इहो मां जेको आहे सो सभिनी खे जिन पार्टिसिपेट कयो आहे उन्हनि खे पंहिंजे पारां धन्यवाद ॾाढो सुठो जेके नथा कनि उन्हनि खे चइबो भई करियो पार्टिसिपेट त वधीक सुठो अच्छा अलोन जेको अंग्रेजी अखर आहे उन जो मूं तर्जुमो जेको लिखियो आहे सिंधी अखर लिखियो आहे या छड़ो या अकेलो हाणे थी सघे थो जे ॿिया बि कुझु हुजनि त चंदवानी साहिबु तव्हां ज़रा महिरबानी करे ॿुधाइजो या करेक्ट कजो किथे ग़लती हुजे त हा हा मां ॿुधायां थो बराबरि जी सही आहे अलूफ़ जेको आहे हाणे मां हिनखे जुमलनि में इस्तेमालु नथो करियां न इन करे थो करियां छो जो हुन में टाइम वधीक लॻी वेंदो त वरी चंदवानी साहिब जी खे वरी देरि थी वेंदी ॻाल्हि त काई अलूफ़ जे ॻाल्हि न आहे मूंखे हा हा जी मुंहिंजो जी टॉपिक वॾो न आहे अॼु जो बि हा ठीकु आहे अच्छा त अलूफ़ जेको आहे सो नियारो या निरालो या जुदा धार परे परते हाणे ये कुझु 4-5 अखर जेके ध्यान में आया हिन में कुझु ग़लती हुजे त ॿुधाइजो तंहिंखां पोइ आहे ऑलमोस्ट जेको सिंधीअ में चइबो घणो करे ज़रे घटि लॻभॻि अल्फाबेट जी जी हा, ख़ाली स्पेलिंग मिस्टेक आहे घणो जी ग वॾी थींदी आहे बाक़ी ओके आहे बाक़ी अच्छा थैंक यू सर मां करेक्ट कंदुसि हिनखे मां ज़रा भली ठीकु आहे न हाणे पोइ कजो भली हा न मां हींअर ख़ाली रेड में करे छॾियां त मूंखे ध्यान में रहे ऐं तंहिंखां पोइ जेको आहे सो अल्फाबेट जरे घटि लॻभॻि ऐं ॿियो छा चयो ज़रे घटि लॻभॻि ऐं घणो करे अल्फाबेट आइवेटा या लिपि लिपि न थींदो बिल्कुलु अच्छा बिल्कुलु न हा त लिपि जो आइवेटा हा आइवेटा जी ठीकु आहे जी आइवेटा सिंधी लिपीअ लाइ लफ़्ज़ आहे स्क्रिप्ट अच्छा इंग्लिश में स्क्रिप्ट हिंदी में लिपि और सिंधी में आइवेटा सिंधीअ में बि सिंधीअ में बि लिपि आहे ही अल्फाबेट जे लाइ आइवेटा सिंधी बि सिंधी आहे ऐं अलिफ बे बि सिंधी आहे वर्णमाला हिंदी आहे वर्णमाला हिंदी अच्छा हिनखे मां पोइ कढी थो छॾियां हा ठीकु आहे जी साईं तंहिंखां पोइ आहे ऑलरेडी जंहिंजो सिंधीअ में आहे अॻे ई अॻु में हाणे हिन अॻु में बि मूंखे लॻे थो उ जी मात्रा कोन्हे पहिरीं खां जी मां हिनखे बि करेक्ट करे छॾींदुसि दादा मात्राऊं चङनि भलनि खां ग़लतियूं थींदियूं आहिनि छो त जी असां सिंधीअ में जेके अरबी लिखंदड़ आहियूं उहे मात्राऊं ज़ेरियूं ज़बरूं ॾींदा ई न आहियूं उहे अंडरस्टूड हूंदियूं आहिनि इन जे करे जंहिं महिल देवनागरी लिखी वेंदी आहे हुन में घणियूं ग़लतियूं थींदियूं घणियूं ग़लतियूं सही ॻाल्हि आहे तव्हांजी मूंखां बि पॉसिबल आहिनि थींदियूं आहिनि इहा ॻाल्हि न सम्झो त भई मां विद्वान आहियां प्रोफेसर आहियां इन करे न कंदो हूंदो थींदियूं आहिनि ऐं अञा ताईं बि
देवनागरी जी ट्रांसलिटरेशन जेका NCPSL ठाराई आहे उन में बि ग़लतियूं आहिनि। अच्छा माना ओ माना का फिक्स अञा ताईं असांखे उहा देवनागरी जी उहा स्क्रिप्ट चवां उहा आहे ई कोन सही हिन। माना हिकिड़ी स्टैंडर्ड जंहिंखे चइजे। हा कोन्हे का अञा ताईं जी। त साईं हिकिड़ी इंट्रेस्टिंग ॻाल्हि आहे, माना सदाईं इहो हिकिड़ो क्वेश्चन रहंदो आहे त जेको अरबी सिंधीअ में लिखूं था ऐं उन में असीं ज़ेर ज़बर घटि ॾींदा आहियूं जॾहिं फ्लो में लिखबो आहे, त पोइ कीअं माण्हू खे ख़बर पए भई उन में मात्रा कहिड़ी आहे चवण जे हिसाब सां? हाणे सही ईअं आहे, जंहिंखे अरबी ईंदी हूंदी उहो ग़लती कढी सघंदो, जंहिंखे देवनागरी फ़क़ति ईंदी आहे उहो न कढी सघंदो। अच्छा, ऐं उनखे पढ़ण में बि तकलीफ़ थिए। हाणे जीअं मां सिखां पियो जी अरबी जी सिंधी, हा बिल्कुलु मूंखे बिल्कुलु पढ़ण में बि थोरो तकलीफ़ थींदी आहे, माना थींदी चैलेंज बिल्कुलु थींदो हा आहे। हा जी बिल्कुलु। ठीकु आहे साईं। अच्छा, हाणे तंहिंखां पोइ हलूं था ज़िदनि ते। अमृत उन जो सिंधी जेको आहे सो विह। हा ॿियो लफ़्ज़ विश हिंदी आहे, सिंधी जी लफ़्ज़ आहे ॿियो ज़हर। ज़हर ज़हर। अमृत जो ज़हर। हा अच्छा अच्छा ठीकु आहे साईं। त हिन में ठीकु आहे, उन मां लिखी छॾींदुसि। जी ऐं अमीर गरीब बराबरि। ऐं दादा वीह बि त हूंदो आहे छा? वीह वीह थी वई वे आहे वे भाॼी। न न न न इहो लफ़्ज़ हुते इस्तेमालु करणु ग़लति थींदो। वेह माना ज़हर ई थींदो आहे। साक्षी तव्हां जेको चयो उहो चइबो आहे वेल थी वई आहे, माना तंग थी वियो माण्हू, परेशान थी वियो, वेल थी वई। उधर मतलब इन अमृत जो उल्टो ज़हर ऐं वीह वीह थींदो या न थींदो? न, वे वेव थींदो आहे, वेव आहे। आहे हा आहे हा जी जी। अच्छा, ऐं अमीर गरीब जी बराबरि आहे। ओधर रोकड़ हा बिल्कुलु बराबरि आहे। ऊंच नीच जी 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 उधर जो रोकड़ रोकड़। हा रोक ही बि चई सघो था। रोक बि रोकड़ चइबो। रोक। हा हा रोक। ऐं अवल आख़िर। हा बराबरि आहे। ठीकु आहे। अच्छा अमीर के जो गरीब आहे, उनजे अलावा ॿियो कुझु कान्हे छा? छाजो? ऊंच ऐं नीच में सिंधी ऊंच ऐं नीच, ऊंच नीच तो हिंदी है। हा ऊंच नीच। वो सिंधी आखिर जो पोइ बि थींदो न, आखिर पोइ अॻु हिते पोइ अॻु जो न न थींदो। न पोइ न थींदो, आख़िर सही आहे। हा पोइ जेको थींदो उहो ज़िद थींदो अॻु जो। हा जी। अच्छा, हिकु मिंट, मां आई एम स्ट्रगलिंग टू एक्सेप्ट समवन हु इज वेटिंग। हाउ डू आई डू दैट? आई हैव टू स्टॉप शेयर। 1 सेकंड, हिकिड़ो मिंट ॿुधाए। जी हाणे केरु वेट करे पियो छा? मूंखे लॻे थो सभु आहिनि। सो लेट मी शेयर स्क्रीन। अच्छा, ऐं त ज़िद थी विया अवल आख़िर। तंहिंखां पोइ साॻी माना वारा लफ़्ज़ सिनोनिम्स। बर्तन जी बासण भांडो। हा बराबरि आहे। बुख फाको। जी बराबरि आहे। बुण, हाणे इहो अखर मूं कोन ॿुधो, पर किथां मूंखे इहो मिलियो, इन करे मूं ऐड कयो। बुण माना नस्ल, जी कुल हा या वंश। हा ही नुख बि साईं हिन में ईंदी? न न न नुख बिल्कुलु न ईंदी। अच्छा, नुख जो अलॻि शइ आहे, जंहिंजे बारे में मां तव्हांखे पोइ ॿुधायां थो। जी ओके ठीकु आहे। हिंदीअ में नुख लाइ लफ़्ज़ आहे गोत्र। अच्छा बराबरि बराबरि सही आहे। ऐं बेयाबान रणपट। जी बेवकूफ़ जेको उन जो थींदो मूर्ख, चरियो,
हाणे ही 2 अखर मुंहिंजे ध्यान में आया पर मूंखे पक कोन्हे 600 या तवाई 600 ठीकु आहे 600 बराबरि आहे तवाई मूं में न ॿुधो आहे सही या त इहो उचारण में किथे ग़लति थो या थी सघे थो असां घर असांखे मूंखे यादि आहे घणेई भेरा नंढा हुआसीं त का ॻाल्हि कोन ॿुधबी ध्यान सां त मम्मी चवंदी तवाई आई जा इहो हाणे अखर सेम बयाबन सूट खे थी रणपट सघे बि थो चइबो आहे न जी बयाबन खे रणपट बि चइबो आहे न रणपट हा उहो ई इन करे इहो लिखियो आहे रणपट चइबो आहे न ईअं हा हा बिल्कुलु और बेवकूफ़ के डायरी थी जबो न छा चयव डायरी बेवकूफ़ के डायरी ॾाहिरी अलाए मूं न ॿुधो आहे थी सघे थो पर एग्ज़ैक्ट नथो लॻे हिते हा बराबरि हा चवंदा त आहिनि डायरी बि चवंदा आहिनि सिंधीअ में चरियो जहिड़ो डायरी हा डायरी हाणे जीअं ईअं त घणेई चवंदा आहिनि इहे आयो आहे चरियो जहिड़ो अंग्रेज़ पोइ इहो हिकिड़ो इट्स लाइक अ स्लैंग भई जंहिंखे चइजे अंग्रेज़ीअ में हा मूं जीअं चयो तवाई इहो हिकिड़ो थी सघे थो असां हैदराबादी भाटियुनि जे उन में हुजे को अखर जेको सिंधीअ जो टिपिकल अखर न आहे करेक्ट अखर हा न थी आहे सघे इहे थींदा आहिनि हा। केतिरा लफ़्ज़ ईअं थींदा आहिनि बराबरि आहे काई जी ॻाल्हि जी What's the meaning of Biyaban? What's the English meaning of Biyaban? डेजर्ट Okay, thank you. और साईं डेजर्ट थींदो न हिन जो न हा बराबरि आहे बिल्कुलु जी पर उचारण Desert Biyaban. is desert. बयाबान अच्छा बे कोन्हे हा बयाबान Desert. You eat desert or other desert? No, other desert, run. You know, just Okay. like the run of Kutch or Sahara. Okay. Yeah. Thank you. जी अच्छा ऐं त इहे जेके आहिनि से आया अखर हीअ पंहिंजो मूंखे हिकिड़ी ॻाल्हि यादि आई जेका मां शेयर करणु चाहियां थो थोरो इंट्रस्टिंग करण लाइ जीअं भई हर कंहिं सेक्शन या कंहिं फैमिली में या कंहिं नात में जंहिंखे चइजे भई जीअं मूं चयो असांजी मदर हैदराबाद जी भाटिया त उन्हनि जो थोरो ॻाल्हाइण जी के अखर अहिड़ा हूंदा तीअं ई ठठई भाटियुनि में कुझु अखर आहिनि हाणे जीअं असीं भई जेको ब्रदर इन लॉ आहे भेण जो घोटु जेको थिए थो उनखे जीजाजी चवंदा आहियूं जनरली हिकिड़ो पर ठठई भाटियुनि में छो जो मुंहिंजी मिटी माइटीअ में ठठई भाटिया आहिनि उहे भेणवीअ खे भेणवीओ चवंदा आहिनि जीजाजी कोन चवंदा हा जीजाजी हक़ीक़त में आहे हिंदी लफ़्ज़ अच्छा बिल्कुलु सिंधीअ में त भेणियो बि चवंदा आहिनि भेणियो ई चवंदा आहिनि हा सही लफ़्ज़ उहो ई आहे सिंधीअ में हा बराबरि अच्छा हाणे इडियम्स जेके आहिनि पंहिंजी खिचड़ी रधणु माना उन जो जेको मतिलबु आहे उहो आहे स्वार्थी थियणु ऐं भई जंहिं जुमिले में चइजे त अगरि अॻुवान माना लीडर अॻुवान पंहिंजी खिचड़ी रधींदा त मुल्क अॻिते कीअं वधंदो जी बराबरि ठीकु आहे हा तंहिंखां पोइ ॿियो आहे अकुल जो अंधो माना मूर्ख या बेवकूफ़ त जे सम्झो उनखे इस्तेमालु करिणो हुजे त हू त अकुल जो अंधो आहे हुनखे केरु सम्झाए त हीउ अकुल जो अंधो इन में यूज़ करे सघिबो तंहिंखां पोइ आहे अखि ॾेखारणु माना धमकाइणु चई सघिजे थो भई हिन रीति मूंखे अखि ॾेखारण जी ज़रूरत कोन्हे अॼुकल्ह ज़मानो अहिड़ो आहे जो कंहिंखे अञा बि धमकाइण खां बि आहे भई इशारे में सम्झाइण अच्छा अखि ॾेखारण जो मतिलबु ईअं चेतावनी ॾियणु हा इशारे में बिल्कुलु ऐं ठीकु आहे इहो सुठो थियो ॿुधायो इशारे में सम्झाइणु अखि ॾेखारणु हा एक्चुअली ॻाल्हि त सही आहे बिल्कुलु अखि ॾेखारण सां जे माण्हू सम्झी वञे माना इशारनि में ई सम्झायो कुझु चयो कोन धमकाइणु मूंखे लॻे थो थोरो शायदि आउट ऑफ कॉन्टेक्स्ट आहे राइट आउट ऑफ थींदो आहे बराबरि त हिनखे मां थोरो कढी थो छॾियां हिन रीति मूंखे अखि ॾेखारण जी ज़रूरत कोन्हे
या अख ॾेखारे सम्झाइण भई जेको चइजो आहे अखियुनि में धूड़ विझण माना दोखो ॾियण हू मुंहिंजी अखियुनि में धूड़ नथो विझी सघे नथो विझी सघे इहो थियो अखियुनि में धूड़ विझण। तंहिंखां पोइ आहे आपे खां ॿाहिरि थियण माना गुस्सो करण मूंखे ॾिसंदे हू आपे खां ॿाहिरि थी वियो अञा बि थींदो हद खां वधीक गुस्सो करणु हद खां वधीक अच्छा आपे खां ॿाहिरि हिसाब किताब अॼुकल्ह हिसाब किताब अहिड़ो थी वियो आहे अंग्रेजीअ में लिखो त सिंधीअ में अची थो वञे और हिंदीअ में थो अची वञे त इन करे बि असांजी जेको आहे मात्राऊं ख़राब थी वयूं आहिनि जी जोके हिंदी कीबोर्ड बि आहे अहिड़ी ॻाल्हि कोन्हे पर उनखे थोरो प्रैक्टिस खपे त इहे थिया असांजा जेके आहिनि से इस्तिलाह मुहावरा 5 ऐं तंहिंखां पोइ पहाका आहिनि पहाका मां जेके आहे से ख़ाली पहाका चवां थो इनखे वधीक इन करे डिस्कस कोन कंदासीं जो असांजो हिकिड़ो अपकमिंग टॉपिक जेको चंदवानी साहिब जो आहे उहो ख़ासि पहाकनि ते आहे त उहे पोइ वधीक उन में डिस्कस कंदासीं। मूंखे लॻे थो हिन खां पोइ मां ही पहाका विझणु बंदि करे छॾींदुसि छो जो इहो सभु असांखे वरी ॿुधणु वधीक सवली तरह सम्झणु मिलंदो त पहिरियों पहाको आहे बाग भाई विझी somebody is there on the बाहि लॻण ते खूह खोटण इहो इस्तिलाह आई एम सॉरी इहो इस्तिलाह आहे अच्छा जी ही पहाको न थियो हा छो त हाणे पूरो जुमिलो आहे इहो इस्तिलाह पूरो जुमिलो हूंदो त पहाको थींदो अच्छा इहो साईं ॾाढी सुठी ॻाल्हि ॿुधाई था त ही जेको आहे सो हिन मां निकिरी वेंदो रत कटारो ॾिबो भत कटोरो मिलंदो बराबर अच्छा ही कटारो अखर थोरो नओं आहे मूं पहिरीं कोन ॿुधो आहे कटारो न कटोरो आहे कटोरो आहे हा ॿिन्ही हंधि कटोरो आहे तव्हां पुठियां कटोरो लिखियो आहे अॻियां न लिखियो आहे बराबर अच्छा रत कटोरो ॾिबो त भत कटोरो मिलंदो कटोरो पुठियां वारो कॉपी पेस्ट कयो न कटोरो भली जी जी ॿ अखर पोइ आहे खाली जी अच्छा तंहिंखां पोइ आहे त हिन जो आहे भई महिनत करण खां सवाइ कुझु न मिलंदो जी जी भई खत न ॾिबो कुझु न मिलंदो जी साईं महिनत करण सां ई सफलता मिलंदी हा या महिनत करण खां सवाइ कुझु न मिलंदो उहो बि चई सघिजे थो हा अच्छा ॿियो आहे सभु को बीठे जो यार आहे माना पैसे वारे जो हर को दोस्त आहे इन जो इक्वलेंट अथव उभरंदड़ सूरज खे सलाम उभरंदड़ सूरज खे सलाम बिल्कुलु बिल्कुलु साईं या हिकिड़ो चवंदा आहिनि ॿियो चवणी आहे सुखे मां 100 सुख हा ॿियो शाहूकार जा साला बि घणा ग़रीब जो भेणियो बि न सही वरी चइजो शाहूकार जा साला बि घणा पर ग़रीब जो को भेणियो बि न अच्छा शाहूकार खे हर को बान ईंदो पर ग़रीब खे केरु न बिल्कुलु सही आहे दुनिया जो दस्तूर आहे साईं अपनी घोट त नशा होवे या ही त कॉमन आहे सभिनि ॿुधो हूंदो भई पाण ते भारण घुरिजे हा हा त ही असांजा अॼु क्विकली असां थोरो रिवाइज करे वरितासीं पोइ मथे हफ़्ते खां वठी मां पहाका न विझंदुसि असीं थोरो इस्तिलाह ते ध्यानु ॾींदासीं ऐं पहाका पोइ चंदवाणी साहिब खां ॿुधबो आहे त मां ही स्टॉप शेयर करियां थो चंदवाणी साहिब तव्हां जेॾीमहिल रेडी हुजो भले शुरू करियो बिल्कुलु मां तयारु आहियां जी साईं हा हाणे अॼु जो जेको टॉपिक आहे उनवान आहे उहा सिंधी ॿोलीअ जो आईंदड़ हिंदुस्तान ऐं पाकिस्तान
हाणे सिंधी ॿोली 1000 सालनि खां बि वधीक झूनी आहे ऐं शाहूकार ते आहे। इन वक़्त ताईं सिंधी जिन मंज़िलुनि मां गुज़री आहे, मूं लास्ट टाइम हिकिड़ो टॉपिक कयो सिंधी ॿोलीअ जूं मंज़िलूं, हुन में 4 मंज़िलूं ॿुधायूं, बराबरि आहे। बराबर। त जंहिं हिसाब सां उन्हनि मंज़िलुनि मां गुज़री आहे, उन आधार ते सिंधीअ खे तरक़ी याफ़्त या सुधरियल ॿोली चई सघिजे थो। छो त 3 ऐं 4 मंज़िल में आहे ऐं घणियूं ॿोलियूं उन मंज़िल ताईं न पहुचंदियूं आहिनि, जंहिंमें अंग्रेज़ी बि आहे, उहा बि ईअं ई आहे, 3 मंज़िल 4 मंज़िल। हाणे सिंधी ॿोलीअ सां इतिहास में ॾाढा वैल थिया आहिनि। सिंध ते टाइम टू टाइम धारियनि क़ौमुनि ॾाढा वॾा हमला कया आहिनि। इन करे असांजे सिंधी ॿोलीअ जो जेको आईंदह आहे उहो ऊंधाओ थियो आहे। ख़ासि करे विरहाङे खां पोइ जॾहिं सिंध पाकिस्तान में शामिल थियो त वॾे स्केल ते, वॾे पैमाने ते लॾ पलाण थी हुई, जंहिंजो नतीजो असां सिंधी सभु हिंदुस्तान ऐं हिंदुस्तान खां ॿाहिरि ॿियनि मुल्कनि ते पहुची वियासीं ऐं जनम भूमीअ खां अलविदा कई। हाणे इहा ट्रेजिडी एॾी वॾी आहे, चवंदा आहिनि इहा घटना एॾी वॾी आहे जेका कॾहिं बि विसारे नथी सघिजे ऐं इन ॻाल्हि जी माफ़ी थी ई न सघंदी। इहा एॾी वॾी ट्रेजिडी आहे। सही आहे। हाणे इन घटना जो ख़ासि करे जेको सिंधी ॿोलीअ ते असरु पियो आहे या अञा बि पइजी रहियो आहे। भारत में त हींअर केतिरा सिंधी हाणे ईअं मञण लॻा आहिनि त हींअर सिंधी कान बचंदी, पर साॻिए वक़्तु वरी ईअं बि थींदो आहे त हिकु ज़मीन जे टुकड़े ते न बचंदी त ॿिए जे ज़मीन जे टुकड़े ते अवल आहे, आबाद आहे। यानी सिंध में हिन वक़्तु सिंधी अञा सुठी हली रही आहे। ॿी ॻाल्हि, जोग्राफिकल कंडीशंस ॿोलीअ जे लाइ वॾे में वॾियूं जवाबदारियूं हूंदियूं आहिनि। जोग्राफिकल कंडीशंस जेकॾहिं आहिनि यानी उन जोग्राफी यानी उन ज़मीन सां जुड़ियल जेकॾहिं माण्हू आहिनि त उहा ॿोली हलंदी आहे, पर ज़मीन खां जंहिं महिल माण्हू कटिजी वेंदा आहिनि त उहा ॿोली घटिजे थी। त हाणे जेको ॿोलीअ रूपी जेको बाग़ आहे असांजो, उहो हिते हिंदुस्तान में त फलजे फूलजे कोन थो, पर सिंध में जीअं त ज़मीन बि आहे। असां हिंदुस्तान जा सिंधी ईअं आहियूं, सिंध जे ज़मीन तां पाणा पटियल आहियूं, असांजूं पाड़ियूं पटियल आहिनि ऐं पोइ अची हिंदुस्तान में उन्हनि खे उन्हनि सम्झो वरी अची पोखियो वियो आहे। ज़ाहिर आहे कोई बि ॿूटो ज़मीन खां जंहिं महिल अलॻि कबो आहे ऐं वरी ॿी ज़मीन ते पोखिबो आहे त उहो ओतिरो वक़्तु न जीअंदो आहे, सही या फलंदो फुलंदो बि न आहे। तीअं असांजी ॿोलीअ जो बि हाल अहिड़े ई नमूने असां भली केॾियूं बि जाखोड़ कयूं ऐं वरी साॻिए वक़्तु ईअं बि आहे, इहो असांखे दिलासो आहे आथत आहे त शाहूकार ॿोलियूं जेके बि हूंदियूं आहिनि न, कॾहिं बि ख़तमु न थींदियूं, ख़लास न थींदियूं आहिनि, घटि वधि थींदियूं आहिनि, उन्हनि में अप्स डाउन्स थींदा रहंदा आहिनि। तव्हां ॿुधो हूंदो त यहूदी पंहिंजी भाषा बिल्कुलु उन्हनि जी बि ॿोली ख़लास थी चुकी हुई, छो त यहूदियुनि खे जॾहिं तड़े कढियो वियो पंहिंजनि मुल्कनि मां त उहे बि दुनिया में फैलिजी विया हुया। पर वरी जॾहिं वरी उन्हनि वापसी कई ऐं पोइ उन पंहिंजी ॿोलीअ खे एतिरो त फैलायो जो उन्हनि जी ॿोली वापसि बाक़ाइदा रिवाइव थी वई। सही आहे। पर हिंदुस्तान में अचण खां पोइ पहिरीं इहे कोशिशूं असां बराबरि वरितियूंसीं त असां पंहिंजे सिंधी ॿोलीअ खे 8 शेड्यूल में तस्लीम करायोसीं। भारत में 18 ॿोलियूं आहिनि जेके तस्लीम थियल आहिनि सरकार वटि, जंहिंजो मतिलबु उनजो हिसाब किताब आहे। उन तस्लीम ॿोलियुनि में असांजी ॿोली सिंधी 8 शेड्यूल में तस्लीम त थी वई, पर उनखां पोइ जेको असांजो खज़ानो आहे उहो उनजी जेका तरक़ी आहे उहा ओतिरी न थी। सरकार असांखे टाइम टू टाइम मदद कई, असांखे पैसा बि ॾिना, फंड्स ॾिना, उनखे रिवाइव करण जी कोशिशि
पर वॾे में वॾी ग़लती जेका असां सिंधियुनि पाण कई आहे पाण सां, त सिंधी मीडियम में पढ़णु बंदि करे छॾियोसीं, अंग्रेज़ी मीडियम में दाख़िलाऊं वठणु शुरू कयोसीं। एतिरे क़दुरु जो दिमाग़ में ईअं अची वियो त सिंधी पढ़ण सां छा थींदो, छा मिलंदो। हक़ीक़त इहा आहे असां सिंधी घणो करे तुर्त जंहिं शइ मां फ़ाइदो थींदो आहे उहा पहिरीं ॻोल्हींदा आहियूं। हक़ीक़त इहा आहे, सचाई इहा आहे, ॿोलियूं असांखे तुर्त फ़ाइदो न ॾींदियूं, पर लॉन्ग रन में ज़रूरु असांखे वॾो बेनिफिट ॾींदियूं। पर असां इहा ॻाल्हि न सोचे करे असांजे वॾनि या सिंधियुनि जीअं चवां मां, उन्हनि ओॾीमहिल दूरांदेशी न ॾेखारी। के ग़लतियूं थी वियूं आहिनि, हाणे उन्हनि खे त रिवाइव नथो करे सघिजे, कुझु बि न करे सघिबो उनखे ठीकु करण जे लाइ। थी वियूं से थी वियूं, ऐं पोइ असां ॿियनि जो नकुल कंदे असांखे फैशन जी बीमारी थी वई ॼण, तो पंहिंजी मातृभाषा सां असां दगा करणु शुरू कई ऐं ॿियूं ॿोलियूं सिखणु शुरू कयूं। ख़ासि करे हाणे बि मूं उल्हासनगर में त काफ़ी, पर ॿियनि शहरनि में बि ॾिठो आहे, सिंधी घरनि में बि सिंधी नथा ॻाल्हायूं। ॿाहिरि त ठीकु आहे, असांखे ॿियनि माण्हुनि जे हिसाब सां हलणो पवंदो, पर घरनि में बि असां हिंदी ऐं अंग्रेज़ी था ॻाल्हायूं पिया, सिंधी विसारे ई छॾी आहे। पर वरी साइमल्टेनियसली, पर जेकॾहिं असां गुजराती ॾिसूं, महाराष्ट्रियन ॾिसूं, पंजाबी ॾिसूं या ॿी कंहिं भाषा जो माण्हू ॾिसूं, उहे घर में बिल्कुलु पंहिंजी भाषा ॻाल्हाइनि था, उहे कॾहिं बि ॿी भाषा में नथा ॻाल्हाइनि पिया। असांखे मर्ज़ु आहे सिंधियुनि खे जो असां पंहिंजी भाषा मातृभाषा छॾे ॾिनी आहे ऐं ॿियनि ॿोलियुनि में ॻाल्हाइणु शुरू कयो आहे। पर हालत इहा बि आहे जो उहा पराई भाषा असांखे या ॿारनि खे पूरी न बि ईंदी आहे, पोइ उन जूं टंगूं माण्हू टोड़े करे बि उनखे हलाईंदा आहिनि। सही ॻाल्हि आहे। बराबरि आहे। हाणे असांखे हक़ीक़त में इहा ॻाल्हि यादि करणु खपे त ॿोली फ़क़ति ॻाल्हाइणु ॿोलाइणु या तइलीम वठण जो ज़रियो नाहे। ॿोली हर क़िस्म जी पंहिंजी सुञाणप आहे, उन में असांजी सभ्यता आहे, संस्कृति आहे, असांजा खाधा पीता, असांजी उथणी वेहणी, असांजा कपिड़ा लटा, असांजा रस्मो रवाज, असांजा ॾिण वार, इहे सभु ॻाल्हियूं असांजे उन सभ्यता ॿोलीअ में आहिनि। ॿी ॻाल्हि, इन करे असां ते इहो दारोमदार रखे थो इहो सॼो, त उनखे असां क़ाइमु रखूं ऐं उनजे आईंदह खे मज़बूत करण जी कोशिशि कयूं ऐं ॿियनि ॿोलियुनि सां असां रीस न कयूं। हा, असांखे ॿियनि ॿोलियुनि सां विरोध न हुजणु खपे, असांखे ॿी ॿोली बि सिखणु खपे। असां ईअं नथा चऊं त सिंधी न हिंदी न सिखो, मराठी न सिखो या अंग्रेजी न सिखो, न, ज़रूरु सिखो, पर साइमल्टेनियसली पंहिंजी भाषा बिल्कुलु न विसारियो, पंहिंजी भाषा बिल्कुलु पढ़ो। केतिरा लफ़्ज़, केतिरा अखर, मूंखे हिकिड़ो किस्सो यादि ईंदो आहे। मुंहिंजी ॾाॾी हॉस्पिटलाइज़ हुई, काफ़ी साल अॻु जी ॻाल्हि आहे, उहा एरिया बॉम्बे जी हुई। हॉस्पिटल में मूंखे चयईं ड्राख खाइणी आहे, मूंखे ड्राख खपे। हाणे मां सिंधु नगर जे, उल्हासनगर जे माहौल जो माण्हू, मूंखे ड्राख जो इक्वलेंट हिंदी लफ़्ज़ ख़बर ई न हुयो या अंग्रेजी बि ख़बर न हुई, मुंहिंजी एज बि नंढी हुई। हाणे ड्राख खे छा चइबो आहे इहा मूंखे ख़बर न हुई। ओॾीमहिल इहो अहसासु थिए पियो ॿी भाषा बि ज़रूरु वधीक अचणु खपे जो इक्वलेंट त ख़बर हुजे। सही आहे। पोइ मां ओॾीमहिल त वक़्तु टपी वियो जो मां किराने जी दुकान ते वञी करे साम्हूं शइ नज़र आई, चयोमांसि हीअ ॾे। अहिड़े ई नमूने सां अल्ताफ़ शेख हिकिड़े किताब में लिखियो आहे पंहिंजे सफ़रनामे में, कंहिं फॉरेन जे मुल्क में वियो हुयो सफ़र करणु, उन फॉरेन जे मुल्क जी उनखे उहा ॿोली न पे आई। हाणे उहा उनजी मजबूरी हुई, सभिनी मुल्कनि जूं ॿोलियूं त केरु सिखी न सघंदो ऐं सवलो बि न आहे एतिरो। उन ॿुधायो, चई असां उन्हनि मुल्कनि में पोइ हथ सां चित्र कढी करे उन्हनि खे ॾेखारींदा हुआसीं त असांखे हीअ शइ खपे। हाणे इमेजिन कयो, इहा बि पोज़ीशन। हा, ज़रूरी आहे असांखे हिंदुस्तान में रहंदे हिंदी ज़रूरु अचणु खपे, फॉरेन में रहंदे अंग्रेज़ी ज़रूरु अचणु खपे, जंहिंजो सभिनी हंधि वाइपो आहे। हाणे असां विरोध नथा कयूं, इहा मूं ॻाल्हि पहिरीं चई, ऐं आशावादी बणिजी या उमेद रखूं था त असांजी ॿोली ज़रूरु उसरंदी। पर साॻिए वक़्तु वरी के ॻाल्हियूं ईअं आहिनि जेके उहे ॿुधाइनि थियूं त हींअर त किन जे वाता ईअं बि ॿुधो वियो आहे, केतिरा माण्हू ईअं चवंदा आहिनि त भई हींअर असांजी सिंधी ॿोली
ICU यूनिट में आहे। हाणे ICU यूनिट मां कीअं पार पवंदी निकिरंदी, एतिरा लफ़्ज़ बाक़ाइदा इस्तेमालु थींदा आहिनि। या हिकु जनरेशन ॿी जनरेशन लाइ ईअं चवंदी आहे भई नेक्स्ट जनरेशन अलाए छा कंदी। हाणे इहो डिपेंड थो करे असां खां अॻु वारी जनरेशन ते, त असां उन जनरेशन खे यानी नेक्स्ट जनरेशन कीअं पासान कई आहे ॿोलीअ सां। सही जे असां पंहिंजनि घरनि में नथा ॻाल्हायूं, स्कूलनि में ॿारनि खे नथा विहारियूं, त उहा उन जनरेशन जो ॾोह आहे, न की उन ॿार जो ॾोह। बिल्कुलु असां नथा ॻाल्हायूं त उहो असांजो ॾोह आहे, असांजे ॿार जो ॾोह न आहे। सही है। ॿियो त घटि में घटि लिख पढ़ जेकॾहिं नथी थिए, सुविधा न आहे, ॻाल्हाइण खां न वञे माण्हू, उन खां वांझिजे न। छो त पंहिंजी ॿोलीअ में माण्हू सोचे वधीक सवलो सघंदो आहे। का बि ॻाल्हि तव्हां पंहिंजे दिमाग़ में पंहिंजी ॿोलीअ में ई सोचींदा। केतिरा दफ़ा ईअं थींदो आहे बाक़ाइदा भई बिना ज़ोर ॿार जे, बिना कंहिं मतिलबु तकलीफ़ जे माण्हू पंहिंजी ॿोलीअ में ई कोशिशि कंदो आहे। हिकिड़ो एग्ज़ाम्पल आहे, हिकिड़े माण्हूअ खे घणी ॿोलियूं ईंदियूं ऐं उहे बि एतिरियूं फ्लुएंट ईंदियूं हुयूं जो उन मां ख़बर ई न पवंदी आख़िर हे कहिड़ी ॿोलीअ जो आहे। पंजाबी ॻाल्हाए त हिकदमि ठेठ पंजाबी, मराठी ॻाल्हाए त मराठी सुठी, गुजराती ॻाल्हाए त गुजराती सुठी। पोइ हिकिड़े माण्हूअ ॿिए खे चयो त भई इहो सुञाणण त सवलो आहे, भई कहिड़ी भाषा जो आहे। त चईसि कीअं भला? चईसि तूं शर्त लॻाए त मां तोखे ॿुधायां। चईसि ठीकु आहे, शर्त लॻायां थो तोसां, तूं मूंखे ॿुधाए कहिड़ी भाषा जो आहे। चईसि तूं हिनखे माण्हूअ खे चओ ॻाल्हाए। चईसि ॻाल्हाए माना कहिड़ी बि भाषा में ॻाल्हाए। ऐं उहो माण्हू उनजे पुठियां वञी बीह रहियो। त उहो चए पियो भई पुठियां छो बीठो आहे? हुनखे चई भई तूं फ्लुएंट ॻाल्हाए, तोखे जंहिं बि भाषा में ॻाल्हाइणो आहे, मां ख़ाली तुंहिंजी पुठियां बीह करे मां वॉच कंदुमि। चई अॻियां अचु न। चई न, मां पुठियां बीह करे मां तोखे वॉच कंदुसि। हाणे पुठियां हुनखे वॉच करे पियो, हिकु भाषा में ॻाल्हायईं, ॿीअ में ॻाल्हायईं, टीअं में ॻाल्हायईं, धड़ाम सां पुठियां धक हणी कढियईंसि। धक हणींसि त हुन रड़ कई, अलाड़े। अच्छा बाबा हे असली सिंधी ॿोलीअ जो सिंधी सही है। देवारे देवा। त चईं साईं बाबा मराठीअ जो आहे। मराठी आहे, सही आहे। कॉन्शियसली न, पर अनकॉन्शियसली जॾहिं माण्हू ॻाल्हाईंदो आहे, दाह बि निकिरंदी आहे, फूक बि निकिरंदी आहे, कंहिंसां प्यार बि कबो आहे, कंहिंजे लाइ सोचबो बि आहे, त पंहिंजी भाषा में ई सोच। पंहिंजी भाषा असांजे नसुनि में, रत में, रॻुनि में, खून में समायल आहे। उहा असांखां अलॻि थी नथी सघे। केतिरनि वक़्तनि ते स्पॉन्टेनियसली असां खां किथे न किथे उहो सिंधी लफ़्ज़ ज़रूरु निकिरी वेंदो, जंहिं भाषा जा असां हूंदा। बिल्कुलु उन खां अलॻि थी नथा सघूं। त एब्सोल्युटली भाषा जो असां सां जुड़ाव उन क़िस्म जो आहे, पर जेसि ताईं असां शुरूअ खां ॻाल्हायो न आहे। जे न ॻाल्हाईंदासीं, नंढे हूंदे ॿार ॿुधंदो आहे, पाण ई ॻाल्हाईंदो आहे उन भाषा में, ॿार खे सेखारण जी ज़रूरत न पवंदी। पर जेकॾहिं असां ॻाल्हाईंदासीं त न, पर ॻाल्हाईंदासीं न उन ॿार सां, त ॿार किथां सिखंदो। सही। हाणे अॻियां वधूं था हिन टॉपिक ते। सिंध लाइ हाणे सिंध जो आईंदो कुझु अलॻि आहे, हिंदुस्तान जो मूं तव्हांखे ॿुधायो। हाणे सिंध पाकिस्तान में सिंधी ॿोलीअ जो आईंदो जेको आहे, उहो हिंदुस्तान जे भेट में कुझु रोशन आहे। ईअं न आहे, पर काफ़ी सालनि ताईं सिंध में सिंधी ॿोली अञा बि हलंदी, जो उनजो कारण आहे उनजी ज़मीन उनखे आहे। सिंध जो टुकड़ो जेको आहे ज़मीन, जोग्राफी जेका आहे उहा वास्तव रखे थी, उहा आहे। ॿी ॻाल्हि, सिंध स्टेट आहे, स्टेट जी ॿोली आहे, राज्य जी ॿोली आहे। ऐं उते स्टेट जी ॿोली कोर्टुनि में, कचहरियुनि में, या ॿियनि जॻहियुनि ते सरकारी ऑफिसुनि में, या इवन सिंध जे संसद में सिंधी हले पई। निज सिंधी, जीअं असां वटि कोर्टुनि में मराठी हलंदी आहे, ऑफिसुनि में मराठी जो असरु हूंदो आहे, के पर्टिकुलर ऑफिसिस आहिनि सरकारी, तीअं सिंध में सिंधी हलंदी आहे। त उहा कीअं वेंदी हुतां? सिंध में आइडेंटिटी कार्ड, जंहिंखे चवंदा आहिनि शनाख़ती कार्ड, सिंधीअ में आहे। लाइट जो बिल सिंधीअ में ईंदो आहे सिंध में, पाणीअ जो बिल सिंधीअ में ईंदो आहे, म्युनिसिपल टैक्स सिंधीअ में ईंदी आहे। त उतां कीअं वेंदी एतिरो जल्दी? सही ॻाल्हि आहे। बेस त हुनजो उते आहे ई आहे। हाणे
सिंध जो हिकिड़ो तमामु अदीब डॉक्टर गुलाम अली अलाना हुन पंहिंजे हवाले में हिकिड़े किताब में लिखियो आहे, चए थो हैदराबाद, कराची, सखर, लाड़काणो जहिड़नि शहरनि में अंग्रेजी माध्यम जे स्कूल में ॿारनि खे मोकिलियो वञे थो, पर उन सां गॾु उर्दू बि सेकेंड लैंग्वेज सेखारी थी वञे, पर सिंधी थर्ड लैंग्वेज थी वञे सिंध में हूंदे बि। ओहो, इहा हालत आहे। पर सिंधी मीडियम आहे त पोइ सिंधी पहिरीं भाषा आहे, सही ॻाल्हि। अंग्रेजी मीडियम में वञिणो आहे त पोइ उते असांजी भाषा बि पोइ उहो ऑप्शनल बि थो थी वञे, केरु पढ़े न पढ़े। ऐं अॼु जी पोज़ीशन इहा आहे, ही गुलाम अली अलाना जो जेको हवालो आहे इहो काफ़ी अॻु जो आहे। अॼु जी पोज़ीशन इहा आहे जो कराची में हींअर सिंधी मीडियम जो हिकु बि स्कूल न बचियो आहे, Really? नॉट अ सिंगल। Wow. रियली असां वटि उल्हासनगर में आहे अॼु बि सिंधी माध्यम जो स्कूल आहिनि, अञा आहिनि, हिकु न आहे, वधीक आहिनि, हा। आहिनि पर साईं सिंध असांजे में कराची असांजे आदिपुर में जिते लॾ पलाण करे माण्हू रीसेटल थिया उते बि सिंधी मीडियम स्कूल आहे, बिल्कुलु आहे। आदिपुर, अजमेर, उल्हासनगर, अहमदाबाद इन्हनि जॻहियुनि ते अञा ताईं हलनि था स्कूल, सही आहे। अञा ताईं। बाक़ी जॻहियुनि ते घणनि ते बंदि थिया, उल्हासनगर में बि घटिजी विया आहिनि, बराबरि, पर बंदि न थिया आहिनि, बंदि सही। न थिया आहिनि, अञा कुझु स्कूल हलनि था। हा, एतिरे क़दुरु जो रिसेंटली उल्हासनगर में सिंधी मीडियम जा 2 प्राइवेट स्कूल शुरू थिया गुज़िरियल 10-15 सालनि में। हा, प्राइवेट स्कूल, छो त सरकारी स्कूलनि में उहा तइलीम न पई मिले। सरकारी स्कूलनि में बड़े कमु चलाओ हुयो त 2 अहिड़ियूं मैनेजमेंट उल्हासनगर में जाॻियूं जिन सिंधी मीडियम जा स्कूल शुरू कया, ऐं वॾा नाले वारा स्कूल आहिनि, ऐं अॼु बि बाक़ाइदा सुठे नाले सां हलनि सिंधी मीडियम। जी, हा, ईअं बि आहे, सुठो सिंधी मीडियम स्कूल हींअर घटिजी बि वियो आहे, ईअं बि थियो आहे, हुनजी मैनेजमेंट उन्हनि खे ओतिरो सपोर्ट आहे। पर साॻे वक़्तु 2 नवां गुज़िरियल 10-15 सालनि में स्कूल शुरू थियनि, ऐं बाक़ाइदा पहिरें दर्जे खां शुरू थिया, अॼु 10th 12th ताईं उहे पहुची विया आहिनि। स्कूल लेवल खां सवाइ हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए, हा। मूंखे लॻे थो सभिनि खे शायदि ख़बर बि हूंदी त असांजे आदिपुर में इंटरनेशनल इंस्टीट्यूट ऑफ सिंधियोलॉजी जेको आहे सो उते असां वटि आदिपुर में साईं, हा, ऐं उते त तमामु ज़बरदस्त छा चइजे हिकिड़ो रिसर्च पॉइंट ऑफ व्यू खां या स्टडी हायर स्टडी पॉइंट ऑफ व्यू खां मटीरियल तमामु सुठो आहे अॻियां। जी जी, बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुलु। हा, जय झूलेलाल। जय झूलेलाल जी। हाँ, मां बॉम्बे में रहंदी आहियां, त मुंहिंजो पुटु AMK प्री में सिंधी स्कूल में, मतिलबु इंग्लिश मीडियम स्कूल आहे बट ट्रस्टी सिंधी आहिनि, त उते जन्माष्टमी में सिंधी प्रोग्राम थींदो आहे, छेॼ। त असां त कॾहिं ॾिठी न हुई छेॼ, त उहा छेॼ वग़ैरह सभु कराईंदा आहिनि ऐं बहिराणो रखंदा आहिनि एवरी ईयर। वाओ, त तो ॾाढो सुठो। एक्स्ट्रा एक्टिविटीज़ ठीकु आहिनि, पर हाणे भाषा, ॿोली, लैंग्वेज, सब्जेक्ट पढ़णु उहो फ़र्क़ु थो रखे पियो। सब्जेक्ट आहे ऑप्शनल आहे, जेके ॿार खणनि, कॉलेज में बि आहे हिते, जीअं HR कॉलेज में उते सब्जेक्ट खणणो आहे उन्हनि खे 11th 12th में, ऐं स्कोरिंग सब्जेक्ट आहे। जी, मां हींअर सिंधी मीडियम स्कूल जी ॻाल्हि पे गई, सिंधी मीडियम सां कॉलेज त थींदो ई न आहे, इहा ख़बर आहे, मां पाण कॉलेज में पढ़ायो आहे, सब्जेक्ट त थींदा आहिनि, इहा ॻाल्हि सब्जेक्ट आहे। पर साईं नंबर सॉरी हिकिड़ो क्वेश्चन आहे, हाणे इहा छो जो असांजी तालीम, मुंहिंजी तालीम त हिंदी मीडियम में थी, त जेतिरा बि ॿिया सब्जेक्ट्स हुआ सभु हिंदीअ में हुआ, भई साइंस हुई या मैथमेटिक्स हुई या जेको बि सभु हिंदी में पढ़ी था। हाणे सिंधीअ में जे इहो हुजे त माना इहे जेके सब्जेक्ट्स आहिनि उन्हनि जो जेको मटीरियल आहे या जेको टेक्स्ट बुक्स आहिनि सिंधीअ में आहिनि? साईं हाणे हिकु ॻाल्हि, मां सिंधी मीडियम में पढ़ियो आहियां 10 दर्जनि ताईं। मूंखे यादि अचे थो जॾहिं पहिरीं 11th जी मैट्रिक हूंदी हुई, पोइ जॾहिं 10th जी SSC जॾहिं शुरू थी, बिल्कुलु, तॾहिं नवां किताब शुरू थिया, इंट्रोड्यूस चालू थी वियो सभु कुझु। मूंखे बिल्कुलु यादि आहे 8 दर्जे में बायोलॉजी चओ, केमिस्ट्री चओ, फिजिक्स चओ, आलजब्रा चओ, चाहे ज्योमेट्री चओ, इहे सभु सिंधीअ में किताब हुया। 10th ताईं मां बिल्कुलु सिंधी मीडियम में पढ़ियो आहियां, बिल्कुलु इहे किताब हुया सिंधीअ में। ओहो, हाणे गुम थी विया आहिनि,
हींअर गुम थी विया आहिनि बिल्कुलु उहे ॼण। जय सही झूलेलाल। ॻाल्हि। हाँ साईं हुनजो राम भाई। ॿुधो, एक्चुअली मुंहिंजे वक़्त में त सिंधी में क्लास हलंदा हुआ बॉम्बे में, मां जी। सिंधी में पढ़ियो आहियां। बराबरि, हा। जो तव्हांजी बाल मंदर खां फिजिक्स, केमिस्ट्री, जामेट्री, एवरीथिंग जेको आहे सभु सिंधी में हूंदो। हाँ, जी। हाणे उन खां पोइ वरी हाणे चेंज थी वियो आहे हिंदी में बॉम्बे में, अॻे त बॉम्बे में सिंधी में सभु कुझु हूंदो हो। हूंदो हो दादा, हुनखे काफ़ी साल थी विया, हींअर सफ़ा न न मुंहिंजी बिल्कुलु उमिरि न वरी जेका आहे। जी न जी दादा, ॻाल्हि जेका मां हुनजे जवाब में चयो त इहे किताब बिल्कुलु अवेलेबल हुआ आहिनि बि, पर हाणे पढ़ण वारा कोन्हनि। पढ़ण वारा कोन्हनि, सही ॻाल्हि। Let us continue. Let us continue. पढ़ण वारा कोन्हनि, बरोबर। सही। Let us continue. हाणे सिंध में जीअं चयमि भई उर्दू ज़बान बि बाक़ाइदा हुनखे बि सुठो नालो आहे, पर बहिराड़ीअ जे यानी ॻोठनि में सिंध में घणी आबादी सिंधी ॻाल्हाइण वारी आहे, उते सिंधी स्कूल बि आहिनि, पर उन्हनि जो हाल हीणो आहे। सिंध जे ॻोठनि में स्कूलनि जो हाल हीणो आहे बाक़ाइदा। सिंधी ॿार, सिंधी माइट या ईअं चवां ॻाल्हाइनि था सिंधी ॿोली, ऐं सिंधी कन्वे बि थिए थी पई, सिंधीअ में बिल्कुलु कमु हली रहियो आहे। ऐं सिंध जी ॿी ख़ासि ॻाल्हि इहा आहे जो सिंध में रेडियो चओ, टीवी चओ, KTN चैनल चओ, सिंध TV चओ, ऐं ॿिया उन खां सवाइ बि चैनल चओ, उन्हनि बि सिंधीअ खे फैलायो आहे। भली पाकिस्तान में ब्रॉडकास्टिंग जूं फैसिलिटीज़ न आहिनि, KTN चैनल ब्रॉडकास्ट ई ॿिए कंट्रीअ मां थींदो आहे, पंहिंजे अच्छा। कंट्री मां न कंदा आहिनि, ओह, दुबई वग़ैरह मां थींदो आहे। अच्छा। पर पोइ बि उहे कोशिशूं वठी रहिया आहिनि, छो त सिंध जो जेको जुड़ाव आहे, जेका ज़मीन हुननि सां जुड़ियल आहे, ऐं उतां जा माण्हुनि जा जेके, जीअं मूं अॻे हिकिड़े लेक्चर में ॿुधाया त हारी, नारी, मुहाणा, जेके बि कमी, खासपी, कुंभार, लोहार, इन्हनि जा बाक़ाइदा लफ़्ज़ ई अलॻि आहिनि जेके ॻोठनि उन्हनि खे इस्तेमालु कंदा, उहे ई जीआरे वेठा आहिनि, सचाई आहे। सही ॻाल्हि। ऐं ॿी ॻाल्हि, सिंध में सिंधी लिखण पढ़ण वारा जेकॾहिं वधीक आहिनि, लेखक वधीक आहिनि, उते लिटरेचर बि नओं छपिजे थो, रिसर्च बि थिए थी पई। असां वटि हिंदुस्तान में सिंधीअ में PhD करण वारा 50-60 माण्हू मिलंदा तव्हांखे सॼे हिन 70 सालनि में। 100 सही ॻाल्हि। नाहे नंबर, 100 नाहे नंबर, पर मां सिंध में तव्हांखे हज़ारनि में ॾेखारियो। PhD करण वारा सिंधीअ में हज़ारनि में नंबर आहे। मूं घटि में घटि 2-2.5 हज़ार थीसिस जा जेकॾहिं नाला चवां मां, उहे मूं नेट ते ॾिठा आहिनि बाक़ाइदा, त ओतिरियूं त थीसिस थी वियूं आहिनि न। मूं जेके न ॾिठियूं आहिनि उहे अञा अलॻि हूंदियूं, अलॻि हूंदी, बराबरि। जेके हैंड रिटन हूंदियूं, जेके अञा कंप्यूटर ते न आयूं आहिनि, या जेके कंप्यूटर ते लिखियूं ई न वियूं आहिनि, जेको नेट ते न पहुतो आहे मटीरियल, उहे त अलॻि हूंदा। त सिंध में रिसर्च बि आहे, डेवलपमेंट बि आहे, बुक्स बि छपजनि था, लिटरेचर बि नओं क्रिएट थिए थो पियो। ज़रे घटि ईअं सम्झंदो सिंध में लॻभॻि हर हिकु ॿिए घर में लेखक पैदा थींदो आहे, शाइर पैदा थींदो आहे। असांजे हिकिड़े सिंधी राइटर हिकिड़े सफ़रनामे में लिखियो, सिंध वियो, सिंध मां जॾहिं मोटी आयो त सफ़रनामो लिखियईं, त उन जेतोणीकि ॻाल्हि सुठी न लिखी, पर चयईं सिंध में ॿार गेटीअ में गारियूं बि ॾींदा आहिनि त शाइरीअ बि ॾींदा आहिनि। एतिरो हुते वर्चस्व आहे मतिलबु ॿोलीअ जो, या मतिलबु ॿार बि ओतिरे पाणीअ में आहिनि, या ओतिरी ॼाण वारा आहिनि। जी। हाणे सिंध में त बिल्कुलु मूं जीअं चयो त भई हाणे तमामु सुठो फ्यूचर आहे अञा सिंधीअ जो, जेतोणीकि घटिजी रही आहे, उन लिहाज़ खां असां जेकॾहिं ॾिसंदासीं त अंग्रेज़ी चओ या ॿियूं भाषाऊं चओ, अंग्रेज़ी बि वधी वई आहे सभिनी मुल्कनि में, ॿियूं भाषाऊं बि के वधियूं आहिनि, पर काफ़ी भाषाऊं घटियूं बि अथव। असांजे हिंदुस्तान में बि भली तव्हां ॾिसंदव, या ॿियनि मुल्कनि में बि अंग्रेज़ीअ जो जिते ॿोलबाला आहे, त उतां जी ॿोली लोकल जेका रीजनल लैंग्वेज आहे उहा घटिजी वई आहे। सही आहे। असांजे ई मुल्क में ॾिसंदव, महाराष्ट्र जी बि मराठी घटिजी आहे, गुजरातियुनि जी गुजराती बि घटिजी आहे, वधी न आहे भली, पर उते बीठी आहे घटि में घटि। नवां भली न जाॻिया आहिनि, पर ओतिरो उहा ॻाल्हि हलंदी थी रहे। हिकु दफ़ो मूंखे यादि थो अचे किसो, यूनिवर्सिटीअ जे वाइस चांसलर हुई असांजी मुंबई यूनिवर्सिटीअ जो, सिंधीअ जो हिकिड़ो सेमिनार थी रहियो। उन सेमिनार में असांजे हिकिड़े सिंधीअ जे प्रोफेसर चयो त असांजी ॿोली धीरे धीरे घटिजी रही आहे, असांजे लाइ उहा ॾुख जी ॻाल्हि आहे। त असांजे हुन वाइस चांसलर असांखे आथत छा ॾिनो, जवाब में चयईं
मराठी भी घटिजी रही आहे, हिंदी भी घटिजी रही आहे, गुजराती भी घटिजी रही आहे। तव्हांखे इहो ॿुधी करे इहो न फील थियणु खपे त असां ख़ाली घटिजी रहिया आहियूं, इहो आथत ॾिनई असांखे त ॿिया बि घटिजी रहिया आहिनि। हक़ीक़त इहा आहे, पर ॿिया एतिरो तेज़ीअ सां न घटिजी रहिया आहिनि, उन्हनि खे ज़मीन आहे। असां घणो तेज़ीअ सां घटिजी विया आहियूं ऐं असांखे ज़मीन जोग्राफिकली असां कटियल आहे, असांजूं पहाड़ूं पुख़्तियूं न आहिनि। ख़ैर मां सम्झां थो टाइम थी वियो आहे त ठीकु, जे न कुझु अञा ॻाल्हाइणो आहे त मां मिड़ई नंढो टॉपिक शुरू कयां कुझु। दादा मूंखे को प्रॉब्लम कोन्हे, पर मूंखे लॻे थो शायदि ॿियनि खे टाइम थी वियो हूंदो। हा हा, मूंखे ख़ाली हिकिड़ी जस्ट ॻाल्हि करणी हुई त जेके असांजा अॼु जेके प्रेज़ेंट आहिनि या ॿिया बि, मां उहो ग्रुप में विझंदुसि। असांखे थोरो कुझु न कुझु अहिड़ो उपाय कढणो पवंदो जंहिंमें असांजी जेका इंटरेक्टिव पार्टिसिपेशन आहे, ही जेके असां वटि साईं अचनि था उहे त अचनि ई था, उहे त भक्त आहिनि, उहे बराबरि अचनि था मंदर में सिंधीअ जे ऐं पूॼा कनि था, पर जेके ॿाहिरि बीठा आहिनि ख़ाली जेको आहे सो छा चइजे भई तमाशाई वांगुरु, त उन्हनि खे असीं कीअं वधायूं, इहो ज़रा आइडियाज़ खपनि। पर उन जे लाइ हिकिड़ो अलॻि सां असीं डिस्कशन रखंदासीं ऐं पोइ अॻियां वधाईंदासीं। त चांदवानी साहब वॾी महिरबानी, थैंक यू सो मच। जी जी जी। छा थींदो आहे, ख़ासि शइ सवलाईअ सां मिलंदी आहे, मुफ़्त में मिलंदी आहे त हुनजो क़दुरु न थींदो आहे। सही आहे। जीअं तव्हां ॾिसंदा आहियो, हिकिड़ी बकरी हूंदी आहे, पाणी लाइ पहिरीं तड़फंदी आहे, पाणी ॻोल्हींदी रहंदी आहे, ऐं पाणी मिली वेंदो अथसि त पाणी पीअंदी आहे ऐं उते ई पंहिंजूं फोंगड़ियूं लाहींदी आहे पाणीअ में। जेसिताईं पाणी न मिलियो, जेसिताईं पाणी न मिलियो त हुन लाइ इज़त हुई, जे मिली वियो त हुनजी इज़त ख़लास थी वई। त असांखे बि छा आहे, हिन वक़्तु जेके सुविधा सां ॻाल्हियूं मिलनि थियूं न, हुनजो क़दुरु न आहे। बिलीव न कंदव, जापान जो हिकिड़ो माण्हू अचे, अमेरिका जो माण्हू अचे, इंडिया में रहे अची करे, उल्हासनगर में अचे, सिंधी पिक्चर ॾिसी वञे, सिंधी 15 ॾींहंनि में महीने में सिखी वञे, या हितां जो असांजो बॉम्बे जो माण्हू प्रोफेसर वञी करे जापान में सिंधी सेखारे अचे। छा आहे, जंहिंखे क़दुरु आहे त ठीकु आहे, पर जंहिंखे क़दुरु न आहे, फ्रीअ में जेकॾहिं सभु कुझु मिले थो त पोइ क़दुरु सफ़ा नथो थिए, त पोइ असां हुन ॻाल्हि खे छॾे ई था ॾियूं। त हिन वक़्तु ताईं बिलीव न कंदव, बॉम्बे में एतिरा सिंधी ड्रामा टिकटूं ॾियण खां पोइ माण्हू थकिजी पिया। अल्टीमेटली उन्हनि संस्थाउनि छा कयो, न सिर्फ़ु फ्री टिकट, अचो तव्हांखे नाश्तो बि ॾींदा। हा, ईअं बि थियो अथव। हाणे उहो थियण खां पोइ बि माण्हू नथा पहुचनि, त हाणे आख़िर कहिड़ी लेवल ते पहुचे माण्हू। सही ॻाल्हि आहे, ॾाढी ॾुखी आहे। उहे ड्रामा वामा हींअर उहो जेके रंग थिएटर आहिनि बंदि थी विया आहिनि हींअर, ख़ासि करे सिंधी नालनि सां जेके हा, उते अचनि ई कोन था। फ्री घुराइण खां पोइ, फ्री ॾेखारण खां पोइ पासिस जी असांखे आदत थी वई आहे। उल्हासनगर में असांजा रिश्तेदार आहिनि, सगा मिट माइट, उते मां पहिरें नंढाइप में वेंदी हुयमि त बढ़िया बढ़िया नाटक सिंधियुनि जा एॾा मस्तु थींदा हुया, लेकिन हाणे त बिल्कुल बि नथो थिए पियो, हिकु बि न। बराबरि आहे, फैक्ट आहे। उहो छा आहे, जिन खे जुनून हो उहे माण्हू, उहा जनरेशन पूरी थी वई आहे हींअर। हाणे नई जनरेशन में कोई जुनून आहे कोन जेका करे, ऐं अॻिली जेका जनरेशन हुई जिन में जुनून हो, उहे त पैसा खीसे जा ख़र्च करे ड्रामा कराईंदा हुया। सही आहे। हा बढ़िया, और हिकु नंबर हूंदा हुया, बढ़िया। सही आहे। हा साईं, न थैंक यू वेरी मच फॉर इनसाइट जेको तव्हां ॿुधायो पिया असांखे, वॾी महिरबानी। ऐं वरी अवल ख़ैर मथे हफ़्ते गॾिजंदासीं ऐं पंहिंजे ग्रुप में। ऐं दादा तव्हां चंदवानी साहिबु, तव्हांखे अहिड़ी का ध्यान में ॻाल्हि अचे छा करणु खपे, कीअं असीं वधायूं या वधीक कुझु छा करियूं? असां बि उल्हासनगर में कोशिशूं जाम वरितियूं आहिनि, हाणे असां थकिजी पिया आहियूं। बराबरि आहे, सही आहे। स्टूडेंट खे घरनि मां वठी ईंदा हुआसीं, उन्हनि जूं फीयूं भरींदा हुआसीं, फीयूं माफ़ कराईंदा हुआसीं, इन नमूने जी बि असां कोशिशि वरिती आहे। पर मां चयुमि न भई, मुफ़्त जो जेको हूंदो आहे कमु, उहो असरदार न हूंदो आहे। पोइ लास्ट में मूं ईअं बि कयो, कॉलेज में कुझु स्टूडेंट खां कुझु फी भराईंदोसि ज़ोरीअ। अच्छा। जेतोणीकि भली फुल फी अरेंज थींदी हुई हुनजी, के संस्थाऊं ॾींदियूं, पर न, थोरी भरे, ख़बर पवे थो, कुझु क़दुरु पवे। सही आहे, सही आहे। पर न थियो, हुनजो बि असरु न थियो। हा, न आहे ॻाल्हि तव्हांजी सही आहे त क़दुरु जंहिंखे पवंदो उहो ई कंदो, न त कोन्हे।
सही आहे, ठीकु आहे साईं, हा, जंहिंखे गर्ज़ हूंदी उहा पैसा ख़र्च करे बि कंदो। पर उहो बि कंदो, सही ॻाल्हि आहे। अवल ख़ैर असीं पंहिंजी कोशिशि जारी रखंदासीं, जेको हूंदो अॻियां। सदाईं सदाईं जी साईं, जी महिरबानी, थैंक यू वेरी मच एवरीवन फॉर अटेंडिंग, ऐं वरी गॾिजंदासीं मथे हफ़्ते। थैंक यू Thank you, Professor. थैंक यू।